पनुआकिल में बदअमनी जो राज क़ाइम हुजण ऐं अमन पखी उॾामण बाद आम शहरनि वापारियुनि समेत कलमधणी सहाफ़ी बि गैर महफूज़ फुरलुट जो शिकार बणजण लॻा आहिनि। कुझु ॾींहं अॻु पनुआकिल जी मेहरान मॉडल कॉलोनी वारे इलाइक़े मां सहाफ़ी फैसल झंडीर खां खसियल सीडी मॉडल 2017 मोटरसाइकिल एसएसपी सखर अज़हर मुग़ल डीएसपी पनुआकिल अब्दुल सत्तार फुल ऐं पनुआकिल पुलिस जी ख़ातिरनि बाद रिकवर न थी सघी। जंहिं ते कलम धड़नि सख़्त एहतजाज कयो आहे। होॾां सिंध तरक़ी पसंद पार्टी तालके पनुआकिल जे सदर हयात झंडीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पनुआकिल जो अमन ऐं अवाम जो मुस्तक़बिल दाव ते लॻियल आहिनि। हितां वोट वठंदड़ चूंडियल नुमाइंदा पनुआकिल जे माण्हुनि खे लावारिस सम्झनि पिया। एसएसपी सखर ऐं पनुआकिल पुलिस इंतज़ामिया जी ख़ातिरनि बाद सिराज अज़ीम दायो फैसल झंडीर जी मोटरसाइकिल रिकवर न थी सघी आहे। हिन महिल ताईं न ई केस दाख़िल थियो आहे, न ई पुलिस ॾोहारियुनि जी गिरफ़्तारीअ लाइ पेशरफ़्त कई आहे। रुगो सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी माण्हुनि खे आसरा ॾिना पिया वञनि। हयात झंडीर चयो त असीं पनुआकिल जो अमन अमान ख़राब करणु नथा चाहियूं। 3 ॾींहनि अंदरि सहाफ़ी फैसल झंडीर समेत ॿियनि सहाफ़ियुनि जा ॾोह रिकवर न थिया त ज़िले बॉडी जो इजलास सॾाए न सिर्फ़ पनुआकिल पर सखर में बि एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो। इंतज़ामिया फौरी नोटिस वठी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची